ज़िले शहीद बेनज़ीराबाद खां ज़िले सांगड़ ॾांहुं वेंदड़ रस्ते ऐं ॿिन्ही ज़िलनि खे मिलाईंदड़ ओवर ब्रिज पुल जेका सिंध ऐं पंजाब खे मिलाईंदड़ मेन रेलवे लाइन मथां तामीर थियल आहे, जंहिं जूं पहाड़ूं कमज़ोर थियण ऐं मेन पीलर जिन मथां पुल बीठल आहे उहे क्रेक थियण शुरू थी विया आहिनि। कंहिं बि वक़्तु वॾे नुक़सान जो अंदेशो थी सघे थो। मेन रेलवे लाइन मथां तामीर थियल पुल ते अरबे रुपयनि जी सरकारी लाॻत थियल आहे, जेका पीलरनि जे क्रैक थियण खां पोइ ईअं महसूसु थिए थो त लाॻत सिर्फ़ु कागज़नि ताईं महदूदु आहे। पुल, रेलवे ऐं रोज़ानो सवे माण्हुनि जे गुज़र थियण सबबि कंहिं वक़्तु बि कंहिं वॾे नुक़सान जे पेशे नज़र पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं समाजी वर्कर फ़क़ीर वज़ीर हुसैन लगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पवे त सुधरियल ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि में हर कमु तरीक़े, ईमानदारी ऐं सदियुनि जी प्लानिंग तहत कयो वेंदो आहे, पर अफ़सोस असां वटि बदकिस्मतीअ सां बिला प्लानिंग, ॿ नंबरी ऐं नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सां कयो वञे थो, जेको सदियूं त परे जी ॻाल्हि आहे, पर ॾहायूं बि सरकारी कमु नथो हले। हिन इहो बि चयो त नवाब शाह शहर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मनसूब थियल आहे ऐं सदाईं हुकुमराननि जो ज़िलो रहियो आहे। घटि में घटि हीउ ज़िलो करप्शन खां पास हुअणु घुरिजे। हिन पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ध्यानु छिकाईंदे अपील कई त इम्कानी नुक़सान खां बचण लाइ निगरान सरकार ऐं लाॻापियल इदारनि सां राब्तो करे सूरत हाल खां आगाह कयो वञे।